हे जेके दुश्मन दीन जा दहरिया काफ़र दीन जा मुखालिफ़ उहे उथिया त उन्हनि जे बारे में साईं जन हे शेर ठाहियो आहे। फरमाईंदा वरी माकड़ मिसिल उथिया, माकड़ उथंदी आहे न, वरी माकड़ मिसिल उथिया आहिनि इस्लाम इनकारी हमेशा दीन ही रहंदो मगर मिलंदी उन्हनि ख्वारी। जेके दीन जे खिलाफ थिया आहिनि तंहिंखे दिलि पर जवाब थो ॾे वरी माकड़ मिसिल उथिया आहिनि इस्लाम इनकारी हमेशा दीन ही रहंदो मगर मिलंदी उन्हनि ख्वारी। हुकूके आदमियत जा ॾियनि भाषण ॿियनि खे जे ॾियनि भाषण ॿियनि खे जे गज़ा जे बेवसन जे दुनिया